एनसाइक्लोपीडिया मूजिब बबुर हिकु आम मशहूर वण जंहिंमें कंडा थियनि, पन सन्हड़ा, गुल फिका, फर पलड़ा, जिन में चिचका थियनि, ॿिज कारे रंग जो चिचकनि वारो थिए। हीउ वणु गर्म इलाइक़नि में थींदो आहे। सिंध बि गर्म खिते में आहे, तंहिं करे हिते बबुर जो वणु आम जाम थिए थो। दरिया जे कचे वारनि हिसनि में बि हीउ वणु बेअंदाज़ थींदो आहे। बबुर ख़ासि करे सख़्त गर्मियुनि में थींदो आहे। थर जे किन इलाइक़नि जहिड़ोकि नंगर पार्कर, डूंगरी, मूंदी ऐं आदिगाम जे विच, ॾीपले ऐं मिठी जे भर पासे ऐं छाछरे जे पासे जिते पकी ज़मीन आहे उते बि हीउ वणु थिए थो। न त आमतौर थर में ॿावरी जो वणु थिए। सिंध में किन जायुनि ते बबरनि जूं हुड़ियूं ॾिसण में अचनि थियूं। हिन वण जे टारियुनि में अछे रंग जा वॾा कंडा थियनि था, जिन खे थरी माण्हू सूल ऐं सॼी सिंध में आमतौर सील चवंदा आहिनि। हीउ वणु क़द जे लिहाज़ खां तमामु वॾो ऐं ऊचो थींदो आहे, उन्ही करे हिन में छांव बि वधीक थींदी आहे। हीउ वॾो ऐं मज़बूत वणु आहे। हीउ वणु लॻभॻि 40 फुट ऊचो थिए ऐं उन जे थुड़ जो घेरो वधि खां वधि 3 फुटनि ताईं थिए थो। आम तरह बबर 3 क़िस्मनि जो ॾिसण में ईंदो आहे: सिंधी बबर, ढिलियार बबर ऐं काबुली बबर। ढिलियार बबर सिंधी बबर खां 10 फुट खनि डिघो थींदो आहे, पर संदसि थुड़ वारो घेरो क़दुरु नंढो थिए थो। काबुली बबर सिधो थींदो आहे ऐं उन जूं टारियूं बि थुड़ सां गॾु सिधियूं ऐं उभियूं थियनि थियूं। हीउ बबर ॿूर ऐं पलड़ा कोन झले। शाइर क़द लाइ काबुली बबर जी तशबीह बि ॾींदा आहिनि। बबर जी टारी हर क़िस्म जो माल खाईंदो आहे, अलबत् ॿकरियूं ऐं रिढियूं उन खे वॾे चाह सां खाईंदियूं आहिनि। बबर जो पलड़ो टारी खां बि वधीक ताक़तवर आहे ऐं माल जे खीर वधाइण जो ज़रियो पिणु आहे। ख़ाली ऐं सुकल टारियुनि खे ढींगर चइजे थो, जिन सां घरनि ऐं ॿनियुनि वग़ैरह जी हिफ़ाज़त लाइ लोढ़ा ॾिबा आहिनि। बबर जा पन, पलड़ा ऐं ॿूरी उठ ऐं ॿकरियूं जाम खाईंदियूं आहिनि। हीउ वणु पाड़ खां वठी ॿूर ताईं तमामु कमाइतो आहे। हकीमनि जे चवण मूजिबि बबर जे पननि मां ठाहियल अर्क, बबर जा छोॾा, गुल ऐं पन खुंवार खे इस्तेमालु कराईंदा आहिनि त शिफ़ा थींदी आहे। बबर जो ॾंदनि जी सफ़ाई ऐं मज़बूती लाइ तमामु सुठो सम्झियो वेंदो आहे। ॾंदनि खे मज़बूत करण लाइ बबर जे ॾंदनि जहिड़ो ॿियो को ॾंदण ई कोन्हे। हिन वन जा पन, गुल, खल, छोॾा, खुंवार ऐं काठियूं दवाउनि में इस्तेमालु थींदियूं आहिनि। हिन जा पलड़ा बि हकीम इस्तेमालु कंदा आहिनि। ॿेर तमामु काराइतो वणु आहे। हिन जे क़ीमती काठ मां हर क़िस्म जो फर्नीचर ठहंदो आहे। इमारती कमनि में कामनि, दासनि, पटियनि, थंभनि ऐं थूणनि में बि घणो इस्तेमालु ईंदो आहे। बबर जे छोॾे खे चमड़ी रंगण जी सुनत में बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन जे अंगरनि खे ॿारण वारी तवानाई जे हिकु वसीले तौरु ऐं कार्बान खे मुख़्तलिफ़ केमियाई मर्कबनि ठाहिण लाइ तबादो वेंदो आहे। बबर मां हासिलु थींदड़ खोण काराइतो आहे, जॾहिं त लाख बि बबर मां हासिलु थिए थी। बबर जो रस रंगनि खे पुख़्तो करे थो, उन करे कपिड़े रंगण लाइ हिन जो रस कुतब आंदो वेंदो आहे। बबरनि जे छोॾे मां सिंध अंदरि वॾे अरसे खां शराब ठहंदो थो अचे ऐं इहो सिलसिलो अॼु बि क़ाइमु आहे। हिन वक़्त ताईं बबर जा आम मशहूर 3 क़िस्म ॻणिबा आहिनि, पर माहिरनि सिंध में बबरनि जा 6 क़िस्म ॼाणाया आहिनि। ॾंदनि जे लुॾण लाइ बबर जो छोॾो कुटे, कपड़ छाण करे, लूणु मिलाए ॾंदनि ते महिटिजे ऐं बबर जो ॾंदण खल सूधो कजे त ॾंद मज़बूत थींदा। मुहारनि मां रतु वहणु: बबर जो छोॾो पाणी में काढ़े फिटकी मिलाए गुरड़ियूं कजनि। जेकॾहिं वात पची थो पवे त बबर जो छोॾो पाणी में काढ़े लीमे जे रस या फिटकी सां मिलाए गुरड़ियूं कजनि। पुराणी खंघि: मिठी काठी, कारा मिर्च ऐं बबर जो खोर हम वज़न कुटे माखी मिलाए गोरियूं ठाहे रखजनि, जिन खे ॾींहं में 2-3 भेरा पाणी सां हिकु गोरी वठिजे। रता मां दस्त: बबर जा पन 1 तोलो थाधल वांगुरु घोटे मिश्री मिलाए पीअजे त हर क़िस्म जा रत वारा दस्त अचण बंदि थी वेंदा। पेचिस: बबर जो खोर 1/2 तोलो कणिक जे अटे में ॻोहे फुल्को पचाए खाइजे। काकड़ो लहण या काकड़ो किरण: बबर जी खल 1 तोलो काढ़े उन सां गरारा कजनि। पेशाब बंदि थी वञे त बबर जा पन ऐं कलमी शोरो 2-2 मासा घोटे पीअण सां पेशाब खुलासो ईंदो। मिठा पेशाब: बबर जो खोर सचे गेह में भुञे सुबुह ऐं शाम जो 1-1 रती पाणी सां वठिजे। नासूर: बबर जो खोर सुर्के में घोटे पहो ठाहे ज़ख़्म ते ॿधी छॾिजे। बवासीर: बबर जूं फरियूं सुकाए कटे
कुटे छाणे पाणी सां 3 मासा हिकु दफ़ो ॾींहं में फकिजे। साई ॿॿर जूं फरियूं छांव में सुकाए कुटे छाणे हम वज़न मिश्री मिलाए पाणी सां 3 दफ़ा रोज़ानो फकिजे। पुराणी ॾढ ॿॿर जा गुल सुर्के में घोटे लेप कजनि। बाहि में जेकॾहिं को उज़वो सड़ी पवे त ॿॿर जो खोर पाणी में ॻारे लेप कजे। विछूं जे ॾंग लाइ ॿॿर जा पन वात में चॿाड़े कननि में ज़ोर सां फूकूं ॾिजनि ऐं चॿाड़ियल पन ॾंग वारी हंध ते लेप कजनि त ज़हर लही वेंदो। मर्दाना मर्ज़ जिरियान वग़ैरह ॿॿर जा पन छांव में सुकाए कुटे कपड़ छाण करे हम वज़न मिश्री मिलाए 1 तोलो खीर या पाणी सां फकिजे त फ़ाइदो थींदो। या ॿॿर जे अंदरीं नरम खल, ॿॿर जो खोर, ॿॿर जा कचा पापड़, ॿॿर जा गुल, ॿॿर जे गोंचनि जा नरम पन, इहे सभु शयूं छांव में सुकाए कुटे हम वज़न खंड मिलाए तिरी भरे रोज़ सुबुह जो ॻाए कचे खीर सां या पाणी सां खाइजे त जरियान जी तकलीफ़ ख़तम थी वेंदी। सोज़ाक लाइ ॿॿर जा पन ऐं कारा मिर्च 5 दाणा थाधल वांगुरु घोटे खंड या मिश्री मिलाए पीजे त फ़ाइदो थींदो। ॿॿर जो खोर सचे गेह में तरे कुटे मिश्री मिलाए रखिजे त जेको हर क़िस्म जी मर्दाना मर्ज़ लाइ अक्सीर आहे। ज़नाना मर्ज़ जीअं त सफ़ेद पाणी वग़ैरह हलण लाइ ॿॿर जो खोर 1 तोलो 10 तोलनि पाणी में राति जो पुसाए रखिजे। सुबुह जो माखी मिलाए पी छॾिजे त ज़नाना मर्ज़नि लाइ अक्सीर आहे।